दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ जिए सिंधी ॿोली जिए सिंध धरती छा साहब जे हिन शेर सां जेका सो पाण ॻाल्हि ॿोल जी शुरूआत कंदासीं। सावण गिड़े सबका ही सरई सियारे, सावण गिड़े सबका ही सरई सियारे, तन विदाई तार में अरवा जारे, मोहब्बती मारे कोने दाद दरिया में। दोस्तों कुछ ॾींहं अॻु में ईअं ई दोस्त जेके ईंदा आहिनि, महिमान ईंदा आहिनि, आउं उन्हनि सां जेका कोशिशि कंदो आहियां त जेके बाशऊर दोस्त आहिनि उन्हनि सां जेका ख़्यालनि जी जेका आहे वंड कजे ॾे वठि कजे। कुझु ॾींहं अॻु में ईअं हिकिड़ो दोस्त मूं वटि जेका सो आयो ऐं जेका सो मूं हुनखे ॾाढो पढ़ियो हुयो, ॾिठो हुयो, ख़ासि करे सोशल मीडिया फेसबुक ते। बाक़ी को मूं हुनजी किताब या जेका सो अख़बार वग़ैरह न पढ़ी आहे। मूं जॾहिं हुनखे जेका सो ईअं वीडियो ते वरितो ऐं हुन सां जॾहिं ॻाल्हि ॿोल कई त मूं चयो साईं तव्हां जेका सो औरत जी आज़ादीअ जा केतिरा क़ाइल आहियो, या तव्हां औरत जी आज़ादी जे जेको इशूअ खे कीअं था सम्झो। त मूंखे चई त औरत खे माई बि चइबो आहे, औरत खे नारी बि चइबो आहे, औरत औरत आहे। सो मां ॾाढो लाजवाब थी वियुसि। सो कुझु दोस्त जेके आहिनि जिन खे जेतिरो शऊर आहे या जिन वटि जेतिरी सम्झ आहे, जेतिरो मुतालियो आहे, जेतिरो मुशाहिदो आहे, उहे पंहिंजी जेका ॻाल्हि उन मुताले ऐं मुशाहिदे ऐं पंहिंजी सोच ऐं सम्झ अकुल ऐं दानिशमंदीअ जे तहत रखंदा आहिनि। जेतिरो उन्हनि वटि हिकिड़ो थांव में हूंदो आहे उहो पंहिंजो पेश कंदा आहिनि। साईं रईस अहमद अली चांडियो साहिबु वारांजा जेका सो सीनियर साहबी आहिनि ऐं तमामु सुठो जेका कमु कनि था पिया उते जेका सोशल मीडिया ते प्रिंट मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडिया ते। वारा हिकिड़ो पसमानदा इलाइक़ो आहे, जागीरदारी असर हेठां ऐं खोड़ सारियूं जेका सो समाजी बुरायूं उते मौजूदु आहिनि ऐं समाज जे साईं जेका तमामु सुठो कमु कयो आहे। ऐं चंद साहबी आहिनि जिन खां जेका सो मुतासिर थींदो आहियां, या चंद कलमकार आहिनि, हरूभरू कंहिंखां मुतासिर न थींदो आहे, एतिरो जल्दी मुतासिर न थींदो आहे। सो साईं तमामु बहितरीनु इंसान आहिनि। अॼु साईं सां जेका ॻाल्हि ॿोल कंदासीं ताज़े करंट इशू ते, त साईं जन जेका सो जेको करोना वायरस जो जेको इशू थी वियो आहे सिंध में, पाकिस्तान में, पूरी दुनिया में, जेका ख़ासि करे चाइना मां वुहान खां शुरू थियो इहो वायरस ऐं जेका सो ईरान पहुतो, ईरान खां पोइ पाकिस्तान पहुची वियो आहे, इटली पहुतो आहे, अमेरिका पहुतो आहे, दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में तबाही मचाए छॾी त वबा जी सूरत अख़्तियार करे चुको आहे। त साईं जन जेका सो उन जे बारे में छा था सोचनि त छा वाक़ई जेका सो सिंध में अहिड़ी का जेका सो एमरजेंसी वारी सूरत आहे, या जेका सो को ॿियो सियासी मामिलो आहे, या ही ॼाणी वाणी को जेका शीशो छॾियो वियो आहे, या जेका सो उन जे पोयां कहिड़ा जेका हरबा या जेका हथ थी सघंदा। उन सिलसिले में साईं जेका सो साफ़ी आहिनि, तमामु सुठो तर्जो करे सघंदा। तंहिंजे करे साईं खे जेका हाणे गुज़ारिश कंदुसि त बिस्मिल्लाह। वॾी महिरबानी ज़ुल्फ़िकार साहिबु, तव्हांजा लख एहसान जो तव्हां असांखे मौक़ो ॾिनो। ऐं हीअ जेका कोरोना वायरस आहे हीअ हिकु ख़तरनाक वबा आहे, पर जेको आहे त केतिरनि ई मुल्कनि में फैलिजी वई आहे। उन सिलसिले में जेको सोचियो वञे थो त इंसान जा हिकिड़ा कारनामा ऐं जेको हिकिड़ा गुनाह थियनि था उन्हनि ते बि सोचे सघिजे थो त हीअ उन्हनि जो त असांखे नुक़सानु नथो थिए। जाए थो त इंसानु हमेशह जेको आहे त अलाह खां दुआ घुरे ऐं अलाह खां इहा ई दुआ घुरे त सभु मालिक साईं रहम कयो। सम्झो हीअ हिकिड़ी इहे ई शयूं माना कोरोना वायरस या अहिड़ियूं हिकिड़ियूं बीमारियूं पैदा थियनि थियूं जेके इंसाननि खे असां मुस्लमान आहियूं, असां इहो ई सोच रखूं था त हीअ जेके इंसान आहे गुनाहगार आहे या अहिड़ो हिकिड़ो नुक़सानु करे थो या त गुनाहगार त हीअ उन्हनि जो मतिलबु हिकिड़ो सज़ाऊं हिकिड़ियूं थियनि थियूं। पर अलाह साईं रहम करे ऐं असां मुस्लमान आहियूं, हमेशह अलाह खां दुआ घुरूं त मालिक साईं रहम कयो। ऐं हिन वक़्तु जेको आहे त चाइना में ऐं केतिरनि ई मुल्कनि में कोरोना वायरस फैलिजी चुकी आहे। पर ज़ुल्फ़िकार साहिबु पाकिस्तान में जेको आहे त सिंध में जेको आहे त घणा केसिस जी कोरोना वायरस जा ज़ाहिर थिया आहिनि। उन सिलसिले में जेको आहे त दुनिया जी भेट में सिंध में अञा एतिरा जेका सो केस ज़ाहिर न थिया आहिनि, पर पोइ बि जेका सो हिकिड़ी तौक़ात खां वधीक आहिनि। हा, तौक़ात खां वधीक आहे, माना ॾींहों ॾींहुं उन्हनि में इज़ाफ़ो थिए थो, घटि ताईं न आहे थी। त माना जेको बि हर रोज़ु जेका बि अख़बार आहे, चैनल आहे, ॾींहं ॿ ॾींहुं जेको आहे त वाध माना नज़र अचे थी जेके बि माना कोरोना वायरस जा
मरीज़ उते आहिनि त माना घटिताई न थी आहे। अलाह साईं चऊं दुआ घुरूं था त मालिक साईं रहम कयो पंहिंजी बाज करे त इन अहिड़ी ख़तरनाक बीमारी खां इंसानु बची सघे। सिंध में सिर्फ़ु जेको आहे त कराची में कराची बि सिंध आहे, हा सिंध में जेको आहे त कराची में जेको असांजो मेन हिकिड़ो ॻढ़ आहे कराची सिंधियुनि जो मेगा सिटी आहे, तमामु वॾो शहर आहे। त कराची में जेको आहे त इन कोरोना वायरस जा मरीज़ ज़्यादा थिया आहिनि ऐं उन खां अलावा ॿुधाइनि पिया त 85-90 हाणे त को 100 खां बि वधीक ॿुधाइनि था। ॿियो ज़ुल्फ़िकार साहिबु इहो अर्ज़ु कंदासीं त जेके ईरान खां हालांकि त कोरोना वायरस जो हिते पहिरियां त का बि ॻाल्हि न हुई त को सिंध में बि कोरोना वायरस जो को मरीज़ आहे। बहरहाल जेके ईरान ॾांहुं मोटिया आहिनि माण्हू त उन्हनि में जेको आहे त चवंदा त कोरोना वायरस जा जरासीम आहिनि ऐं जीअं ई ईरान ॾांहुं मोटनि था या ॿाहिरां बैरूनी मुल्कनि मां अचनि था माण्हू त उन्हनि खे फ़ौरन जेको आहे त टेस्ट कराई वञे। ऐं साईं हिते हिकिड़ो मुंहिंजो नंढड़ो सुवालु आहे, तव्हां साफ़ ई सदाईं जेका सुवाल कंदा हो, अॼु जेका मुंहिंजे पेज ते वेठा आहियूं त अॼु मां बि तव्हांखां हिकिड़ो सुवाल थो कयां त जॾहिं सिहतमंद शागिर्द जेके मेडिकल जा स्टूडेंट हुया जेका सो चाइना में जेका हितां तालीम कराइण विया ऐं उहे सिहतमंद हुया, उहे अञा मुतासिर न थिया हुया, सिर्फ़ु उन्हनि खे इन ई रीज़न या सबब जे करे न पे घुरायो वियो त जेका तव्हां मुतासिरा इलाइक़े मां था अचो, थी सघे थो असांजो पाकिस्तान जेका मुल्क बि मुतासिर थी वञे, तंहिंजे करे तव्हांखे जेका असां हेॾे वापसि जेका पंहिंजे ॾे न घुराईंदासीं। जॾहिं सिहतमंद माण्हुनि लाइ इहो डिसीशन हुयो त पोइ जेका ज़ाइरीन खे बिना टेस्ट जे ऐं बिना जेका हुनजे जेका मेडिकल चेकअप जे कीअं जेका दाख़िल थियणु ॾिनो वियो मुल्क में। ऐं हिकु इहो वॾो आम सुवालु आहे। ॿियो इहो सुवालु आहे त छा इहे असांजे मुल्क जे वफ़ाक़जी या जेका सूबनि जी नाअहली न आहे त जेके ईरान मां जेका ज़ाइरीन वापसि थिया ऐं मुतासिर हुया उन्हनि खे हिकु हंधि जेका माना गॾु जेका वॾे हुजूम जी सूरत में जेका रखियो वियो। हा बिल्कुलु ज़ुल्फ़िकार साहिबु इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे त जेके बि पहिरियां जेके हुया ॿाहिरि बैरूनी मुल्कनि में रहनि पिया शागिर्द या ज़ाइरीन त उहे जेके अचनि पिया त उन ख़ौफ़ ऐं डप खां जेको आहे त उन्हनि खे हेॾे पाकिस्तान में थियणु न पिया ॾियनि। उन करे त मथां कंहिं बि जेको आहे त हितां जे माण्हुनि ते असरु पए ऐं कोरोना वायरस हुन में मौजूदु हुजे ऐं कोरोना वायरस जे सबब जे करे ॿिया बि जेको आहे त मरीज़ वधी वञनि ऐं उन्हनि खे बि नुक़सानु पहुची सघे। हू पहिरियों त इहो सुठो अमल आहे जो हुनखे पहिरियां जेको आहे त न पिया अचनि कनि, पर बाद में इहो ई हुननि खे इहा सोच रखणु घुरिजे आहे त जॾहिं उनखे टेस्ट करे हिकिड़ो सिहतमंद माण्हू आहे त उनखे पोइ बाद में इनकार छॾंदा जे अगरि उन में का वबा हुई। सर हिकिड़ो हिते नंढड़ो सुवालु आहे त छा हिन वक़्तु जेको आहे सिर्फ़ु जीअं तालीमी एमरजेंसी आहे या कोरोना वायरस जी एमरजेंसी आहे त बाबा शादियुनि ते कमनि ते उनखां अलावा हुजूमनि ते पंजनि माण्हुनि खां वधीक गॾु वेहण ते जेका मेलनि मलाकड़नि ते या होटलुनि ते जेका शॉपिंग सेंटरनि ते सभिनी ते पाबंदी लॻी वई आहे, छा इहो काफ़ी आहे या जेका इन खां वधीक जेको बहितर इक़्तिदाम इहो हूंदो त जेके जेका पैरामेडिकल या मेडिकल या जेका डॉक्टर या जेके हेल्थ सां कंसर्न माण्हू आहिनि उन्हनि खे सेफ्टी किट्स पारायूं वञनि, छो त हिकिड़ो डॉक्टर जेकॾहिं मुतासिर थियो त उहो हज़ारे जेका माण्हुनि खे मुतासिर करे सघे थो, छो त उहो उन ई पंहिंजे शोबे में फील्ड में पियो कमु कंदो जेसि ताईं उहो जेका किरे न। ठीकु आहे, तंहिंजे करे बहितर इक़दाम इहे थींदा त पहिरियों त तव्हां माण्हुनि खे अवेयरनेस प्रोग्राम शुरू कयो, टेलीविज़न ते, मीडिया ते, सोशल मीडिया ते, अख़बारुनि जे ज़रिए इश्तिहार छपायो त माण्हू जेका पंहिंजो दिफ़ा पाण कनि, फॉर एग्ज़ाम्पल मास्क पाइनि, दस्ताना पाइनि ऐं जेका हुजूमनि में न वञनि, मिलनि मलाकड़नि में न वञनि, हिक ॿिए सां गले न मिलनि, सलाम दुआ कनि ऐं जेका उनखां अलावा हिक ॿिए खे टच न कनि, या जिते को अहिड़ो जेका केस आहे जेका उनजी का निशानी थिए थी त उनखे हॉस्पिटलाइज़ कनि। ऐं उनखां वधीक बहितर जेका इहो बि थींदो त मेडिकल सां कंसर्न जेके माण्हू आहिनि, पैरामेडिकल आहे, मेडिकल आहे, नर्सिस आहिनि, डॉक्टर्स आहिनि, प्रोफेसर्स आहिनि, उन्हनि खे हिन वक़्तु ताईं मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे इल्म में न आहे त का जेका सेफ्टी मेडिकल किट जेका के डॉक्टर खे प्रोवाइड कई वई आहे या जेका उन्हनि खे को जेका अहिड़े क़िस्म जा इंस्ट्रूमेंट ॾिना विया आहिनि त तव्हां हाई रिस्क ते आहियो ऐं तव्हां जेका अहिड़े शोबे में कमु कयो था पिया जिते कोरोना जा वायरस चेकअप लाइ बि अचनि था ऐं जेका ट्रीटमेंट लाइ बि अचनि था। बिल्कुलु ज़ुल्फ़िकार साहिबु, ही जेको असांजो
डिस्ट्रिक्ट कंबर शदादकोट आहे या ही जेके तालुका आहिनि इन्हनि में त अहिड़ी शइ जेको बंदोबस्तु न कयो वियो आहे। बाक़ी जेको मथी सतह ते जेके बि हॉस्पिटल उन्हनि में जेको आहे त वज़ीर आला सिंध जेको आहे त हिन वक़्तु हुनजी वॾी कोशिशि हले पई त जेतिरो थी सघे त जेके बि ॿाराड़ी में हिकिड़ो अलाह माफ़ी ॾे जे अगरि को कोरोना जो मरीज़ आहे त उनखे फ़ौरन जेको आहे त इतलाह कयो वञे ऐं उन खां अलावा कराची मुंतक़िल कयो वञे त जीअं उनजो सुठो इलाजु थी सघे। बहरहाल हिन जो इलाजु त कोरोना वायरस जो हिन वक़्त ताईं उहो असां ॿुधो न आहे त को हिन जो इलाजु थिए थो, पर पोइ बि सिम्टोमेटिक ट्रीटमेंट आहे न, माना अलामतुनि जो इलाजु ज़रूरु आहे। तव्हांजो बुखार आहे, खंघि आहे, बिल्कुलु गले जो सूरु आहे, या जेका छाती आहे, या जेको ॿियूं जेके अलामतूं थियनि थियूं उनजो इलाजु आहे। पर हिन ॿियो वक़्तु आइसोलेट करण सां इहो बि इलाजु आहे त जेका ॿिया माण्हू मुतासिर न थियनि। बिल्कुलु। ऐं मास जी बि त इहा ई ॻाल्हि कनि था त सिर्फ़ु मास एहतियात जे लाइ पारायो वञे थो ऐं जीअं कंहिं माण्हू खे जेको आहे त हुनजी हवस या जेको आहे त बाथरूम जेको बि मतिलबु साहु खणे थो त उहा शइ जेका आहे त उन अॻिले माण्हू ताईं न पहुचे त छो त उन मां जरासीम पैदा थिए। असल में ईअं मां तव्हांखे हिन ॻाल्हि खे सिधो कयां त हीअं आहे त जेको करोना वायरस आहे उहो उनखे मास्क पाइणु एतिरो मतिलबु ज़रूरी आहे या आम आहे त जेको मुतासिर जेको शख़्स आहे उनजी जेका साहु खणण जी रफ़्तार आहे उहा तव्हांखे 3 फुटनि ताईं मुतासिर करे सघे थी। तंहिंजे करे 3 फुट या 1 मीटर परे रहणो आहे मुतासिर शख़्स खां, तंहिंजे करे उनखे मास्क पाराइणो आहे ऐं पाण खे बि पाइणो आहे त जीअं जेको आहे सो करोना वायरस जो जेको आहे सो मुतासिर मरीज़ असांखे मुतासिर न करे या उहो वायरस जेको आहे सो न फैलिजे, छो त उहो मास्क मां क्रॉस नथो करे सघे। तव्हांजे जिस्म ते सिर्फ़ु जेको आहे सो हथनि ते 10 मिंटनि ताईं रही सघे थो, हथ तव्हां वॉश करे सघो था। तव्हांजे कपिड़नि ते जेको आहे सो 10 कलाक या जेको आहे 8 कलाक रही सघे थो। कपिड़ा तव्हां धोई उस में सुकाए सघो था। जिस्म जे ॿिए हिसे ते आहे त तव्हां तड़ो कयो ऐं जेको आहे एंटीसेप्टिक जेको आहे इस्तेमालु कयो त उहो लही थो वञे। बाक़ी जेको मास्क इन जे करे बि ज़रूरी आहे त उहो मास्क माना तव्हांजे डायरेक्ट साहु खणण जी जेको आहे सो ज़रिए तव्हांजे फिफड़नि में या साहु खणण जी नलियुनि में जेको आहे सो अटैक थो करे, जेको वधीक ख़तरनाक आहे। पर हाणे त जेको आहे सो वरी नई तहक़ीक़ जेको आहे सो हले थी पई। पाकिस्तान सरकार बि दावा कई आहे, वफ़ाक़ी सरकार, त उहे लाहौर जेको आहे यूनिवर्सिटीअ मां जेको आहे सो वैक्सीन तयारु करण जे आख़िरी मरहले में आहिनि। ऐं उनखां अलावा जेको आहे सो दुनिया में इन ते ॿी तहक़ीक़ ऐं रिसर्च बि हले थी पई त जेको ही मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो आहे। हाणे त जेको आहे डायरेक्ट दिमाग़ ते अटैक थो करे, जीअं गर्दन तोड़ या जेको आहे सो ॿिए क़िस्म जो जेको आहे सो शॉक थींदो आहे, या जेको आहे हिकदमि जेको आहे पेशेंट बेहोश थी वञे, या जेको आहे हिकदमि सडन डेथ थी वञे, जेको आहे सो अहिड़े क़िस्म जो वायरस जो जेको आहे तहक़ीक़ ज़ाहिर थी आहे। बिल्कुलु हिन वक़्तु जेको बि आहे त सिंध गवर्नमेंट जी तमामु घणी कोशिशि हले पई त जेतिरो थी सघे त जंहिं बि इलाइक़े में को मरीज़ आहे त उनखे फ़ौरन हॉस्पिटल जेको आहे त रेफर कयो वञे त जीअं हुनजो सुठो इलाजु थी सघे। ऐं उन खां अलावा जेका ज़ुल्फ़िकार साहब तव्हां अॻ में ॻाल्हि कई त जेके शादियुनि ऐं जेको आहे त मेला मुलाक़रनि ते जेका बि पाबंदी लॻाई वई आहे, इहो हिकिड़ो सुठो अमल आहे त जेको आहे त उनजे करे त हिकिड़ी हिफ़ाज़त थी पवंदी। ऐं उन खां अलावा जेको आहे त माण्हू पाण में गॾु थींदा, थी सघे केरु उहो न को कोरोना वायरस जो मुतासिर हुजे ऐं मरीज़ हुजे त उन जे करे उहो अगरि धारदार हूंदा ऐं पाण में मिलाप न थींदो। दोस्तो, तव्हां रेस अहमद अली चांडियो साहिबु साफ़ी जूं जेका सो ख़बरूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जेका तमामु सुठियूं साईं कारातियूं जेका सो ॻाल्हियूं कारातो तजुर्बो कयो, ऐं मुंहिंजो बि तव्हां जेका सो ॻाल्हियूं ॿुधियूं। दोस्तो, जेका सो आउं त एतिरो चवंदुसि तव्हांखे त वधि में वधि एहतियात कयो, एहतियाती इलाजु आहे। ऐं हीअ जेका सो लाइलाज मर्ज़ आहे, घबराइण जी ॻाल्हि न आहे, जेका सो परेशान थियण जी ॻाल्हि न आहे। धणीअ ते भरोसो हुजणु घुरिजे, अलाह ते ईमान हुजणु घुरिजे, ऐं जेका सो इबादत क़ाइमु कयो, निमाज़ क़ाइमु कयो, ऐं पंहिंजो पाण खे मुहतात रखो। दोस्तो, सिलसिला सलाम, अलाह हाफ़िज़। वरी कंहिं नए मौज़ूअ सां वरी कॾहिं तव्हां सां जेका मुखातिब थींदासीं, तेसिताईं ॾियो इजाज़त। अलाह हाफ़िज़।